मोरो रिपोर्ट मुश्ताक अली कोराई। मोरो भरसां दर्स शहर में ज़ाल पारां मुड़स खां तलाक वठण जी सूरत में मुड़स मछी जी 6 हथियारबंदनि सां साहुरनि जे घर ते हथियारनि जे ज़ोर ते चढ़ाई करे घर धड़ियुनि खे यगमाल बणाए घर में पियल समूरो सामान खणी फरार थी विया। अहिड़ी एनसी रोशन आफ्ताब मेहताब गुलाम हैदर लांघा ख़िलाफ़ ऐं 2 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ दर्स थाणे ते दर्ज कराई वई। पुलिस पारां को बि जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ लांघा बिरादरी जो ॿारनि औरतुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते जमाल लांघा, मिसमात नीरा, मिसमात ॾाही, नाज़िया ऐं ॿियनि चयो त असां पंहिंजी न्याणी सनम जो रोशन लांघा खे रिश्तो ॾिनो हो, पर रोशन असांजी न्याणी ते तशदुद कंदे मार कुट कंदो रहंदो हो। असांजी न्याणी असां सां काफ़ी दफ़ा शिकायतूं कयूं। मुंहिंजे मुड़ुस रोशन खे समझायो हो, पर हू समझण बजाए असांखे धमकियूं ॾींदो हो। असांजी न्याणी नेठ हुन जे ज़ुल्म बदसलूकी खां तंग थी असां ॾे आई, जंहिं ते असां कोर्ट सॻोरे मार्फत उन ज़ालिम मुड़ुस खां न्याणी खे तलाक ॾियारी। जंहिंखां पोइ रोशन संदसि माइट असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि ऐं असां मथां केतिरा ई दफ़ा हमला कया विया आहिनि ऐं राति देर सां रोशन आफ्ताब मेहताब गुलाम हैदर लांघा ऐं 2 नामालूम हथियारनि जे ज़ोर ते असांजे घर में दाख़िल थी असां ते तशदुद करे यगमाल बणाए असांजे घर जो अल्ह तलह खणी विया आहिनि। जंहिं जे दर्स थाणे ते एनसी दाख़िल करण बावजूद दर्स पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हुननि चीफ जस्टिस हाई कोर्ट, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरफ फिरोज़ ऐं DSP मोरो खां मुतालबो कयो त असांजे घर धारो हणंदड़नि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।